بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن أحسن الكلام كتاب الله وأحسن الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما توفون أجوركم يوم القيامة فمن زحزح عن النار وأدخل الجنة فقد فاز وما الحياة الدنيا إلا متاع الغرور मुख्तसर हम्द व सलात के बाद मोहतरम सामीन, अल्लाह तबारक व तआला जेका मखलूक़ात पैदा कई आहे उन मां बाक़ी रहंदड़ मखलूक हमेशह बाक़ी रहंदड़ टे मखलूक़ूं आहिनि: मलाइक, इंसान ऐं जिन। असां सम्झंदा आहियूं त इंसान ते मौत अची वियो, इंसान ख़तमु थी वियो, फ़ना थी वियो। ईअं न आहे। मुख़्तलिफ़ मराहिल आहिनि इंसान जी ज़िंदगी जा। हिकु उहो बि वक़्तु हो जो असां आलम अरवाह जे अंदरि हुआसीं। हिकु उहो बि वक़्तु हो जो इंसान माउ जे पेट जे अंदरि हो। वरी असांजो ज़मानो उहो बि आहे जो असां ज़मीन जे चहिरे ते आहियूं। वरी हिकु वक़्तु ईंदो जो असां ज़मीन जे पेट में हूंदासीं। वरी हिकु वक़्तु ईंदो जो इंसान महशर जे मैदान में अल्लाह जे साम्हूं बीठल हूंदो। उन ई खां बाद हमेशह जो हमेशह जे लाइ इंसान खे ज़िंदगी मुहैया थींदी। त इहे मराहिल आहिनि जेके इंसान तय कंदड़ आहे। अल्लाह तबारक व तआला ख़ासि करे इंसान ऐं जिन खे इहे मराहिल तय करे इहा ज़िंदगी अता करे हिकु अज़ीम नेमतनि सां नवाज़नि चाहियो। हमेशह वारी ज़िंदगी इंसान हमेशह जो हमेशह सुकून सां ख़ुशियुनि सां गुज़ारे, अल्लाह इहो चाहियो। लेकिन आज़माइश जे लाइ दुनिया जी ज़िंदगी अता कयईं। फ़ैसिलो इहो रखियईं त जंहिं हिन ज़िंदगीअ में असांजे हुक्म ते अमल कयो उन खे अहिड़ी ज़िंदगी अता कंदासूं जो हमेशह ख़ुशि रहंदो। जंहिं नाफ़रमानी कई उन खे अहिड़ी सज़ा मिलंदी जंहिंखे हमेशह यादि रखूं। क़ुरान करीम सूरह आल इमरान जी जेका आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, इन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कामयाब इंसान जो नतीजो बयानु कंदे फ़रमाए थो त इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह, तव्हांजे अमलनि जो बदिलो क़यामत जे ॾींहुं तव्हांखे पूरो पूरो ॾिनो वञिबो। यानी असां जेके अमल करियूं था, निमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, सदक़ात ख़ैरात आहिनि, इन्हनि जो पूरो बदिलो क़यामत जो ॾींहुं ॾिनो वञिबो। फ़मन ज़ुहज़िह अनिन नार व उदख़िलल जन्नह, पोइ जंहिं शख़्स खे बाहि खां बचायो वियो, जन्नत में दाख़िल कयो वियो, फ़क़द फ़ाज़, उहो शख़्स कामयाब थी वियो। वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर, दुनिया जी हयाती सवाइ धोखे ऐं दगा जे ॿी का बि शइ न आहे। त क़ुर करीम जी हिन आयत खे साम्हूं रखंदे अॼु जो मौज़ू आहे त
त अल्लाह तबारक व तआला जेका पंहिंजे नेक ॿारनि जे लाइ नेमत जन्नत जी सूरत में तयारु कई आहे, उहा कहिड़ी नेमत आहे? जन्नत उन जो मुकमल इहातो करणु, इहो न अल्लाह बयानु कयो आहे, न अल्लाह जे रसूल ख़बर ॾिनी आहे। उन जो कुझु पस मंज़र क़ुरान करीम ऐं अहादीस मुबारक जे अंदरि मौजूदु आहे। जन्नत जे लफ़्ज़ जी माना ई बाग़ आहे, जंहिंजी माना इहा आहे त जंहिंखे बि अता थींदी उनजी उहा सॼी सारी ज़मीन, उहा सॼी सारी मिल्कियत बाग़ात ऐं सब्ज़े सां छांयल हूंदी। उन ई खां बाद उन में ॿियूं नेमतूं मुअयन हूंदियूं। या जन्नात जो लफ़्ज़ अचे थो, जंहिंजी माना कई बाग़ात, त जन्नत जा मुख़्तलिफ़ दर्जात बि आहे। कंहिंखे हेठि दर्जो मिलंदो, कंहिंखे बुलंद दर्जो मिलंदो, उन हिसाब सां नेमतूं बि मुख़्तलिफ़ आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु नबी अलैहिस्सलाम खां सुवाल करे थो, या रसूल अल्लाह अल जन्नत मा बिनाउहा, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिनावट छा खां आहे? जन्नत कीअं तयारु थियल आहे? पाण फरमाइनि था, लबिनतुम मिन फिज़्ज़तिन व लबिनतुम मिन ज़हबिन व मिलातुहा अल मिस्कुल अज़फ़र, हिकु सिर सोन जी, हिकु सिर चांदी जी, ऐं उन जे दरमियान मिलाइण वारी शइ उहो कस्तूरी आहे। हसबाउहा अल लुअलु वल याक़ूत, उन ई दीवार तां जेके कंकरियूं लॻल आहिनि उहे या त मोती जो आहिनि या मरजान जो। यख़्लुदु मन यदख़ुलुहा युनअम वला युबअस, जेको उन नेमत में दाख़िल थी वियो हमेशह जो हमेशह नेमतनि में रहंदो, नेमतूं खसबियूं न। यख़्लुदु वला यमूत, हमेशह रहंदो, कॾहिं मौत न ईंदो। हमेशह जवान रहंदो, ला तुबला सियाबुहु वला यफ़ना शबाबुहु, न कपिड़ा पुराणा थींदा ऐं न जवानी ख़तमु थी। अहिड़े तरीक़े सां ॿी हदीस जा अल्फाज़ आहिनि। पाण फरमाइनि था, व रब्बुल काबा, रब्बे काबा जो कसम आहे, अल जन्नत नूरुन ततलअलउ रैहानतुन तहतज़्ज़ु, उहो हर क़िस्म जो नूर आहे जंहिंजी रोशनी फैलियल हूंदी। उहा उम्दे खां उम्दी ख़ुशबू, जंहिंजी ख़ुशबू आम हूंदी। कसरुन मुशय्यदुन नहरुन मुतर्रदुन, जंहिंजे अंदरि बुलंदो बाला महल हूंदा, जंहिंजे अंदरि साफ़ ऐं शफ़ाफ़ नहरूं वहंदड़ हूंदियूं। ज़ौजतुन हसनाउ जमीलतुन, ख़ूबसूरत औरतूं हूंदियूं। महल्लतुन आलियतुन, बुलंदो बाला महलात के अंदरि अल्लाह जी रज़ामंदी जे तहत जेकी नफ़्स चाहींदो, जंहिंसां अखि थधी थींदी, उहा हर शइ अता थींदी, इनखे जन्नत चइबो आहे। अहिड़े तरीक़े सां हर शइ जी हिकु इब्तिदा हूंदी आहे, दरवाज़ा हूंदा आहिनि जंहिंखां दाख़िल थियो वञिबो आहे। जन्नत जा 8 दरवाज़ा, जॾहिं त जहन्नम जा 7 दरवाज़ा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जे 8 दरवाज़नि जी वेकर खे बयानु कंदे पाण मदीने खां बसरा जो इलाइक़ो बयानु कनि था। अहिड़े तरीक़े सां ॿी हदीस जा लफ़्ज़ आहिनि। पाण फरमाइनि था, अर्ज़ुहा फ़िस समाए सित्तून मीलन और तूलुहा सलासून मीलन, एॾा दरवाज़ा जो हिकु दरवाज़े जी वेकर 60 मैल, उन जी डेग 60 मैल ऐं वेकर 30 मैलूं। अॻिते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी किबरियाई जो कसम कंदे खणंदे फरमाइनि था, व रब्बिल काबा, काबा जे रब जो कसम आहे, एॾा वॾा दरवाज़ा, लेकिन इन्हनि ते हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो एॾनि दिघनि दरवाज़नि ते भीड़ हूंदी, रश हूंदी। क़ुरान करीम सूरह ज़ुमर जे अंदरि अल्लाह तबारक व तआला
उन मंज़र के बयान कंदे फरमायो, वसीक़ल्लज़ीन इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा। फरमाई टोलन जे सूरत में, जमायत जे सूरत में जन्नती दरवाज़न ते पहुचंदा। हत्ता इज़ा जाऊहा, तां जो जॾहिं जन्नत जे दरवाज़न ते ईंदा, व फ़ुतिहत लहुम अबवाबुहा, हत्ता इज़ा जाऊहा फ़ुतिहत लहू अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन। दरवाज़ा खोलिया वञिबा, दरवाज़नि जा ख़ाज़िन जन्नत में दाख़िल थींदड़ ते सलाम चवंदा ऐं फ़रमाईंदा, हमेशह जो हमेशह रहण जे लाइ हिन पाकीज़े घर में दाख़िल थियो। उहा अज़ीम नेमत आहे, अल्लाह तबारक व तआला मोमिनीन जे लाइ तयारु कई आहे। अंबिया ऐं रसूलनि खां बाद काइनात इंसानियत जे अंदरि हिकु अहिड़ी हस्ती आहे जंहिंखे जन्नत जे इन्हनि 8 ई दरवाज़नि खां सॾियो वञे। हर दरवाज़े जे साम्हूं जन्नत उन जूं नेमतूं मुख़्तलिफ़ हूंदियूं। जेको शख़्स निमाज़ कसरत सां पढ़े थो, नफ़िल निमाज़ ज़्यादा पढ़े थो, बाबु सलात खां जन्नत में दाख़िल थींदो। जेको नफ़ली रोज़ा ज़्यादा रखे थो, बाबु रैयान खां जन्नत में दाख़िल थींदो। जेको सदक़ात ऐं ख़ैरात ज़्यादा ॾिए थो, बाबु सदक़ खां जन्नत में दाख़िल थींदो। पाण इहो मंज़र बयानु कनि था, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु सुवाल करे थो, या रसूल अल्लाह, हल युदआ कुल्लहा अहदुन, छा को अहिड़ो बि हूंदो जंहिंखे जन्नत जे 8 दरवाज़नि खां सॾियो वञे? पाण ख़ामोश रहनि था, वही नाज़िल थिए थी, पाण फरमाइनि था, नाम अंत मिनहुम। अबू बकर, जंहिंखे जन्नत जे 8 दरवाज़नि खां सॾियो वञिबो, उहो तूं हूं। उन ई खां बाद जन्नत जे अंदरि महलात आहिनि। जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, पाण फरमाइनि था, इन्न अहलल जन्नते लयतराऊन अहलल गुरफ़े कमा ततराऊनल कौकब फ़िस समा। जन्नत जे हेठिएं तबके में वेहंदड़ इंसान मथिएं तबकनि वारनि खे ऐं उन्हनि जे महलात खे ईअं ॾिसंदा जीअं तव्हां ज़मीन ते वेही करे आसमान जे रोशन सितारे खे ॾिसो था। सहाबी सुवाल करे थो, या रसूल अल्लाह, मनाज़िलुल अंबिया, अल्लाह जा नबी, इहो मकान त अंबिया ऐं रसूलनि जो हूंदो। एॾी वॾी अज़मत जन्नत में बि एतिरे बुलंद मकान ते? पाण फरमाइनि था, भला वल्लज़ी नफ़्स मुहम्मदिन बियदिही, कसम न ज़ात चओ जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, रिजालुन आमनू बिल्लाहि व सद्दक़ुल मुरसलीन, मुंहिंजे उम्मत जा उहे माण्हू बि उन मकाम ते फ़ाइज़ हूंदा जिन अल्लाह ते सचो ईमान आंदो ऐं रसूलनि जी तस्दीक़ कई। जहिड़े तरीक़े सां ॿी हदीस जा अल्फाज़ आहिनि, इन्न अव्वल ज़ुमरतिन तदख़ुलुल जन्ना, पहिरियों टोलो जेको जन्नत में दाख़िल थींदो, उहो बुलंदो बाला जन्नत में हूंदो। व इन्न अबा बकरिन व उमर मिनहुमा, अबू बकर ऐं उमर उन्हनि मंझां हूं। अहिड़े तरीक़े सां पाण फरमाइनि था, इन फिल जन्नते, जन्नत जे अंदरि कुझु अहिड़ा महल हूंदा, युरा ज़ाहिरुहा मिन बातिनिहा व बातिनुहा मिन ज़ाहिरिहा, अंदर खां ॿाहिरि सभु कुझु नज़र ईंदो। हर क़िस्म जा बाग़ात में जेकी कुझु नेमतूं उनखे मिलियूं आहिनि, महल जे अंदरि वेही करे ॿाहिरि खां ॾिसंदो ऐं ॿाहिरि खां अंदरि सभु कुझु नज़र ईंदो। इहो महल हीरनि ऐं जवाहिर जो ठहियलु आहे। सहाबी सुवाल करे थो, मन हुम या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल, इहे महल कंहिंजे लाइ हूंदा? सहाबी जे सुवाल मां ई मालूम थिए पियो त जन्नत जी हर नेमत अमल जे एतबार सां आहे। हर माण्हू खे हर नेमत मिले ईअं न आहे। जंहिंजो जेतिरो अमल, जंहिं जेतिरी कोशिशि कई, उनखे अजर यानी जन्नत एतिरो ई ज़्यादा मिलंदो। पाण फरमाइनि था, इहे महल
उन्हनि माण्हुनि जे लाइ हूंदा मन अदाम सलाता मन अकाम सलाता, जिन हमेशा निमाज़ खे क़ाइमु कयो, व अदाम सामा हमेशा रोज़ा रखिया ऐं ग़रीबनि खे खारायो, व सल्ला बिल लैली वन्नास नियाम, राति जे उन हिसे में अल्लाह खे यादि कंदा रहिया जंहिं वक़्तु सॼी मख़लूक़ात सुतल आहे। अहिड़े तरीक़े सां जन्नत जे महलात मञा बाज़ अहिड़ा महल हूंदा जेके सिर्फ़ु हिकु मोतीअ जा तयारु थिया। जामे तिर्मिज़ी, सुनन निसाई, अबू दाऊद जी हदीस आहे, हिकिड़ो महल मोतीअ मां तयारु थियो। बेज़ाहिर में असांजे लाइ सम्झणु मुश्किल आहे, लेकिन अल्लाह ताला जन्नत अहिड़ी तयारु कई आहे जंहिंजे बारे में इंसान जो दिलि तसवुर बि नथो करे सघे। पाण सम्झनि था दुर्रतुन मुजव्वफ़तुन, मोतीअ जो महल ठहियलु हूंदो, अर्ज़ुहा सित्तून मीलन व तूलुहा सलासून मीलन, जंहिंजी डेग 60 मैल, वेकर 30 मैल, वफ़ी कुल्ल ज़ावियत मिनहा लिल मुमिन मिन अहलिन, उन महल जे हर तरफ़ में, हर कुंड में मोमिन जो अहल वेठल हूं। ला यरा बाज़ुहुम बाज़ा, हिकिड़ी घरवारी खे ख़बर न हूंदी त इन ई महल में ॿी घरवारी बि आहे, जॾहिं त 60 महलनि जो हिकु महल थियो। त अहिड़े तरीक़े सां अजीब व ग़रीब जन्नत जा महलात आहे। उन ई खां बाद जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, पाण सम्झनि था जन्नत जो मेवो, उनजी मिठास, उनजो ज़ाइक़ो छा आहे। हिकु हदीस में अचे थो त हिकु क़िस्म जो मेवो तव्हां हिकु दफ़ा खाईंदव, उनजो ज़ाइक़ो हिकु हूंदो, वरी ॿिए मरतबा उन जो ज़ाइक़ो उन खां चेंज हूंदो। ईअं हिकिड़े ई गुल जे अंदरि मुख़्तलिफ़ मेवा लॻल आहिनि, हर हिकु जो ज़ाइक़ो पंहिंजो। ॿी हदीस जा अल्फाज़ आहिनि, अलियनु मिन ज़बदे व अहला मिनल असल, मखण खां ज़्यादा नरम ऐं माखीअ खां ज़्यादा मिठो। क़ुरान करीम सूरह दहर जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इख़्तिसारन उन्हनि बाग़ात जो ज़िक्र कयो आहे। फरमाई मुत्तक़ीन फ़ीहा अलल अराइक, तख़्तनि ते टेक लॻाए करे वेठल हूंदा, जंहिंजी तशरीह सहाबा इहा कई आहे त जन्नती पंहिंजे जन्नत में हली रहियो हूंदो, जंहिं जॻह ते वेहणु चाहींदो, जंहिं बाग़ जे साम्हूं, जंहिं मंज़र जे साम्हूं रुकजणु चाहींदो, हिन जे लाइ तख़्त लॻी वेंदो। मुत्तक़ीन फ़ीहा अलल अराइक ला यरौन फ़ीहा शमसन वला ज़महरीरा, न सिजु हूंदो ऐं न गर्मीअ जे मौसम में राति जे टाइम बि असांखे गर्मी महसूसु थींदी आहे। फरमाई न कंहिं क़िस्म जी गर्मी हूंदी ऐं न सिज मौजूदु हूंदो। यतूफ़ अलैहिम युताफ़ अलैहिम बिआनियतिन मिन फ़िज़्ज़तिन व अकवाबिन कानत क़वारीरा, हे तख़्तनि ते टेक लॻाए करे वेठल आहे, हिन जे साम्हूं सोन ऐं चांदीअ जे थान जे अंदरि खाधो पेश कयो वञे। क़वारीर मिन फ़िज़्ज़तिन क़द्दरूहा तक़दीरा, सोन जा पियाला जेके बेज़ाहिर में शीशे जा हूंदा, क़ुरान करीम जा अल्फाज़ आहिनि। फरमाई अल्लाह उन्हनि खे अजीब अंदाज़ सां तयारु कयो आहे, ॾिसण वारो सम्झंदो शीशो आहे, लेकिन उहो सोन जो आहे। युस्क़ौन फ़ीहा कअसन कान मिज़ाजुहा ज़ंजबीला, ही तख़्तनि ते वेठल आहिनि, हिन जे साम्हूं उहे सोन जा पियाला जिन जे अंदरि ज़ंजबील शराब खां पेश कयो वञे। व यतूफ़ अलैहिम विल्दानुम मुख़ल्लदून, अहिड़े तरीक़े सां नंढी उमिरि जा ॿार हिन जे साम्हूं ईंदा। इज़ा रअयतहुम हसिबतहुम लुअलुअम मंसूरा, उनजो हुस्न छा हूंदो। क़ुरान करीम चए थो इज़ा रअयतहुम, जॾहिं तूं ॾिसंदे उन्हनि खे, हसिबतहुम तूं इहो ई सम्झंदे लुअलुअम मंसूरा, छुपियल मोती आहे। व इज़ा रअयत सम रअयत नईमन व मुल्कन कबीरा, फरमाई उन्हनि तख़्तनि ते वेही करे जॾहिं पंहिंजे अल्लाह जी नेमतनि खे पाण ते ॾिसंदे, तूं पाण खे हिकु वॾी बादशाहत जो मालिक सम्झंदे।
व आलियहुम सियाब सुंदुसिन खुज़रू व इस्तबरक़ व हुल्लू मिन असाविर मिन फिज़्ज़ा। फरमाई उन्हनि ते कपिड़ा इस्तबरक़ रेशम जा हूंदा ऐं हर क़िस्म जो ज़ेवर उनखे पातल। इहो मुख़्तसिर अंदाज़ सूरह दहर जे अंदरि जन्नत जे नेमतुनि जो बयानु थियल आहे। अहिड़े तरीक़े सां सूरह मुहम्मद जे अंदरि जन्नत जे नहरनि जो ज़िक्र आहे। फरमाई मसलुल जन्नतिल्लती वुइदल मुत्तक़ून, उन जन्नत जो मिसाल जंहिंजो वाइदो मुत्तक़ी इंसाननि खे ॾिनल आहे। फ़ीहा अनहारुम मिन माइन ग़ैर आसिन, उन्हनि जे अंदरि नहरूं हूंदियूं अहिड़े पाणीअ जो जेको पाणी कॾहिं बासी थियण वारो न आहे। अनहारुम मिन लबनिन लम यतग़य्यर तामु, उन जन्नत जे अंदरि नहरूं हूंदियूं अहिड़े खीर जो जंहिंजो ज़ाइक़ो कॾहिं तब्दील थियणो न आहे। अनहारुम मिन ख़मरिन लज़्ज़तिन लिश्शारिबीन, उन में नहरूं हूंदियूं शराब जो जेको पीअण वारनि जे लाइ लज़त ॾींदड़ हूंदो। अनहारुम मिन असलिन मुसफ़ा, नहरूं हूंदियूं साफ़ शफ़ाफ़ माखीअ जूं। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु अन्हु क़ुरान करीम जी इन आयत जी तशरीह कंदे फ़रमाए थो त छा तव्हीं सम्झो था त जन्नत जूं इहे नहरूं ईअं खोटियल हूंदियूं जीअं ज़मीन में नहरूं खोटियल हूंदियूं आहिनि। फरमाई ला वल्लज़ी नफ़्सी बियदिही, न कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, इहे ज़मीन जे मथां हिसे ते हूंदियूं। आदो हाफ़ियतिहा अल याक़ूत वसानी अल मरजान, जंहिंजे ॿिनि तरफ़नि खां हिकु तरफ़ याक़ूत मोती ऐं मरजान जो हूंदो, ॿिए तरफ़ मरजान जो, यानी ॿई तरफ़ मोती ऐं मरजान जा ठहियल हूंदा। दरमान खां पाणी वहंदो, इहे नेमतूं वहंदड़ूं। अहिड़े तरीक़े सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हिकु सहाबी आयो, पाण सल्लम ईमान जो ज़िक्र कनि था। सहाबी फरमाइण लॻो, या रसूल अल्लाह तूबा लिमन रआका व आमन बेका, अल्लाह जा नबी उन शख़्स जे लाइ तूबा हुजे। तूबा जी हिकु माना ख़ुशख़बरी। फरमाई ख़ुशख़बरी हुजे उन माण्हू जे लाइ जंहिं तव्हांखे ॾिठो ऐं ईमान आंदई। पाण फरमाइण लॻा तूबा लिमन रआनी व आमन बी, उन शख़्स जे लाइ तूबा हुजे जंहिं मूं ते ईमान आंदो ऐं मूंखे ॾिठई। वरी फरमाई सुम्म तूबा सुम्म तूबा सुम्म तूबा, टे मरतबा फरमाइण लॻा ख़ुशख़बरी हुजे, ख़ुशख़बरी हुजे, ख़ुशख़बरी हुजे लेमन आमन बी वलम यरनी, उन शख़्स जे लाइ जंहिं मूं ते ईमान आंदो ऐं मूंखे ॾिठई न। जिन नबी साईं खां बाद में अचण वारा क़यामत ताईं जिन नबी साईं ते ईमान त आंदो लेकिन ॾिठऊं न, ईमान अणॾिठे ते आंदऊं। ईमान एतिरो मज़बूत जीअं ॾिसण वारनि जो आहे, उन्हनि जे लाइ टे मरतबा ख़ुशख़बरी न। तॾहिं हिकु सहाबी सुवाल कयो, मल तूबा या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल तूबा जी ॿी माना छा? तूबा खां ॿियो मुराद छा आहे? पाण फरमाइनि था शजरतुन फिल जन्ना, जन्नत जे अंदरि हिकु अहिड़ो वण आहे, मसीरहू मियत आमीन, जंहिं वण जी छां उन जो सायो 100 साल ताईं तेज़ रफ़्तार सवारी ते चढ़ी करे सफ़र कंदो रहे, उन जी सायो वण जी छां ख़तमु न थी। वमिन अकमामिहा तख़रुजु मिन सियाब अहलिल जन्ना, उन वण जे छुगनि खां अहले जन्नत जे लाइ लिबास तयारु कयो वञे। लिबास कहिड़ो? पाण फरमाइनि था हर लिबास जा 70 पर्दा हूंदा, हर पर्दे जो रंग अलॻि हूंदो। अहिड़े तरीक़े सां जन्नत जे अंदरि अज़ीम नेमत हूरुन ईन आहे, जंहिंखे क़ुरान करीम में अल्लाह ताला मुख़्तलिफ़ मक़ाम ते मुख़्तलिफ़ अंदाज़ सां उन्हनि जे सिफ़ात खे बयानु कयो आहे। हिकु मक़ाम ते फरमाई हूरुन ईन, वॾियुनि अखियुनि वारियूं हूरूं। सूरह वाक़िए जे अंदरि फरमाई इन्ना अनशअना हुन्ना इंशाअ, असां उन्हनि खे हिकु अजीब अंदाज़ सां तयारु कयो आहे। वजअलना हुन्ना अतराबा उरुबन अतराबा, असां उन्हनि खे हमेशह कुंवारो रखियो आहे।
कुंवारियूं हम उमिरि पंहिंजे मुड़ुसनि सां मोहबत कंदड़। ॿिए मक़ाम ते सूरह रहमान जे अंदरि फरमाई फी हिन क़ासिरातु तर्फ़े लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान। फरमाई उन जन्नत जे अंदरि वॾियुनि अखियुनि वारियूं हूरियूं जंहिंखे इन खां अॻु में न कंहिं जिन ॾिठो आहे न कंहिं इंसान ॾिठो आहे। अहिड़े तरीक़े सां हिकु मक़ाम ते सूरह दहर में फरमाई क अमसालिल लुअलुइल मकनून। उहा हूर एतिरी त ख़ूबसूरत हूंदी ॾिसण वारो ईअं सम्झंदो गोया के उहा छुपियल मोती आहे। अहिड़े ई तरीक़े सां दुनियावी औरत उहा इन्हनि हूरनि जी सरदार हूंदी। पाण फरमाइनि था लौ रअत इमरातुम मिन अहलिल जन्नह, अहले जन्नत जी औरतुनि मंझां जेकॾहिं का औरत दुनिया जे अंदरि ॾिसे लअज़ाअत मा हौलहा वला मलअतहा रीहन, अल्लाह ताला उनखे उहो हुस्न अता कंदो जो पाण फरमाइनि था औरत जे झांकण सां सॼी सारी दुनिया रोशन थी वञे। वला मलअतहा रीहन, ऐं सॼी ख़ुशबू फैलिजी वञे। वला नसीफ़ुहा अला रअसिहा ख़ैरुम मिन दुनिया वमा फ़ीहा, जन्नत जे औरत जे मथे मथां जेका चादर पातल आहे गंदी पातल आहे, पाण फरमाइनि था ख़ैरुम मिन दुनिया वमा फ़ीहा, दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जेकी कुझु आहे उन सभ खां अफ़सल आहे। अहिड़े तरीक़े सां हिकु ॿी हदीस जा अल्फाज़ आहे या दुनियावी औरत जन्नत जे औरतनि जी सरदार हूंदी। अल्लाह एतिरी ख़ूबसूरती अता कंदो। पाण फरमाइनि था 70 लिबास पातल हूंदा, 70 लिबासनि मंझां युरा साक़ुहा फ़ी वराए लहमिहा मिनल हुस्ने, हुस्न जा अल्फाज़ आहिनि त हुस्न जी वजह सां इन्हनि 70 परदनि मंझां ऐं जिस्म जे गोश्त मंझां उनजे पिंडली जे अंदरि जेका हॾी आहे ख़ूबसूरती वजह सां उहा बि नज़र ईंदी। अहिड़े तरीक़े सां बेपनाह नेमतूं आहे। जन्नत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिकु बाज़ार तयारु कई आहे। जुमे जे ॾींहुं हर जन्नती उन बाज़ार जे अंदरि ई दुनिया जी बाज़ार आहे, असां का न का शइ ख़रीद कंदा, लेकिन जन्नती जन्नत में जेकी कुझु चाहींदो उहो अता थींदो। जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, हिकु सहाबी सुवाल कयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जन्नत जे अंदरि जेकॾहिं आउं चाहियां मूंखे घोड़ो अता थी? पाण फरमाइनि था इन दख़ल तल जन्नह, जेकॾहिं तूं जन्नत में दाख़िल थिए ऐं तो चाहियो त मूंखे घोड़ो अता थिए, अल्लाह तोखे मोती ऐं मरजान जो अहिड़ो घोड़ो अता कंदो तूं तीरो बेही हैसु शाह, जिते तूं चाहींदे तोखे उॾाए करे पहचाईंदो। ॿियो सहाबी सुवाल करे थो अल्लाह जा नबी छा जन्नत में उठ बि हूंदो जेकॾहिं चाहत थिए? पाण फरमाइनि था फ़ीहा मा तश्तहील अनफुस व तलज़्ज़ुल आयुन, नफ़्स जेकी चाहींदो उहो तोखे अता थींदो। हर उहा नेमत जंहिंसां अखि थधी थिए उहा हर नेमत तोखे अता थी। त जन्नत में त हर नेमत। वरी बाज़ार जे अंदरि अहले जन्नत बाज़ार में ईंदा, बाज़ार में अहिड़ी नेमत मिलंदी जेका दुनिया जी कंहिं बाज़ार में मौजूदु न आहे। उहा कहिड़ी नेमत? पाण फरमाइनि था अहले जन्नत जन्नत में गॾु थींदा, हर हिकु शख़्स पंहिंजे वास्ते वारनि सां दोस्तनि सां मिलंदो, अहवाल कंदा। उन खां बाद शिमाल जे तरफ़ खां हवा लॻंदी जेका हिननि खे हुस्न जे अंदरि ख़ूबसूरती जे अंदरि अञा वधाए छॾी। अहिड़े तरीक़े सां जन्नत जे अंदरि जन्नती जेको बि जन्नती दाख़िल थींदो उन जी उमिरि मुअयन आहे। असां दुनिया जे अंदरि आहियूं, दुनिया जे अंदरि इंसान ॿार थी करे पैदा थिए थो, उन खां बाद जवानी अचे थी, कुझु अरसे जे लाइ वरी पोड़ पुर ॾांहुं रवानो थिए थो, यानी ख़्वाहिश पई जॻह ते रहिजी वई, चाहतूं मुकमल न आहिनि थियूं, इंसान पोड़ पुर में दाख़िल थी। वरी हिकु ॿी चाहत जेका पोड़ पुर जी उमिरि में हासिलु थींदी आहे उहा बि चाहत वाक़ई थी वेंदी आहे। जीअं अरबीअ जो हिकु मक़ूलो आहे त पोड़ो माण्हू जॾहिं पोड़ पुर में पहुचंदो आहे तॾहिं चवंदो आहे, अफ़सोस कंदो आहे, लैत ली शाबुन बुआ फश तरे थो, काश जेकॾहिं
जवानी वेकरो थी हा ऐं ख़रीद करिया हा त जवानी अज़ीम नेमत आहे। जन्नती जन्नत में दाख़िल थींदा। मुस्नद अहमद जी हदीस आहे। पाण फरमाइनि था का अमसाले औलादे सलासियूं सलासीन, सभ जा सभु अहले जन्नती वांगर 33 साल जे औलाद वांगर हूंदा, 33 सालनि जे जवाननि वांगर हूंदा। अॻिते पाण फरमायो शाबुन करदुन मर्दुन मुकहिलुन, नौजवान हूंदा, जिस्म उन जा भरियल हूंदा, अखियूं उन्हनि जूं सुरमेदान हूंदियूं, जन्नत में दाख़िल थींदा। ऐं अलैहिम सियाबुन बियाज़ुन, उन्हनि ते सफ़ेद कपिड़ा हूंदा। ततलव्वनो कुल्लु लौनिन, उहो लिबास 70 परदनि में हूंदो। हर घड़ीअ में हर परदे जो रंग चेंज थींदो। अहिड़ी नेमत में हमेशह हमेशह रहंदो, उमिरि इहा ई बाक़ी रहे। पाण फरमाइनि था सही बुखारी जी हदीस आहे, इन अव्वल ज़ुमरतिन तदखुलुल जन्नह अला सूरतिल क़मरि लैलतिल बदर। इहा त कैफ़ियत हर जन्नतीअ जी हूंदी। उन खां बाद जेतिरे क़दुरु जन्नत बुलंद आहे, एतिरे क़दुरु उन जी ख़ूबसूरती, उन जी अज़मत अलॻि आहे। पाण फरमाइनि था पहिरियों पहिरियों टोलो जेको जन्नत में दाख़िल थींदो, अला सूरतिल क़मरि लैलतिल बदर, 14 जे चंड वांगर उन जा चेहरा हूंदा। वल्लती तलीहा, वरी उन खां बाद जेको ॿियो टोलो उन्हनि खां पोयां दाख़िल थींदो, अला अशद कौकबिन अज़ाअत, आसमान जे किनारनि ते जेके सितारा रोशन हूंदा आहिनि, उन्हनि रोशन सितारनि वांगर उन्हनि जा चेहरा चिमकंदड़ हूंदा। अॻिते फरमाई सुम्मा अला मनाज़िल, उन खां बाद हर इंसान पंहिंजे मक़ाम ऐं मर्तबे मुताबिक़ जन्नत में दाख़िल थींदो। दाख़िल थियण खां बाद हिन जी अज़मत छा आहे? पाण फरमाइनि था अमशातुहुम अज़हब, उन्हनि जूं फणियूं सोन जूं हूंदियूं। सोन जूं फणियूं चई करे अल्लाह जो नबी ख़बर ॾियणु चाहे थो, फणी हिकु मामूली शइ आहे जेका मामूली ज़रूरत जे लाइ ज़रूरत हूंदी आहे, उहा बि जॾहिं सोन जी हूंदी त ॿियनि नेमतनि जो तव्हीं छा अंदाज़ो लॻाए सघो था। फरमाई अमशातुहुम अज़हब, फणियूं सोन जूं हूंदियूं। क़ुलूबुहुम क़ल्ब रजुलिन वाहिद, उन्हनि जूं दिलियूं हिकिड़े माण्हू जे दिलि वांगुरु हूंदियूं। अख़लाक़ुहुम का ख़ल्क़ रजुलिन वाहिद, उन्हनि जो अख़लाक़ हिकिड़े माण्हू जे अख़लाक़ वांगुरु हूंदो। ला यतबाग़ज़ूना वला यतहासदूना, न कंहिं क़िस्म जो बुग़्ज़ हूंदो न हसद हूंदो। युसब्बिहून अल्लाह बुकरतन व अशिया, सुबुह ऐं सांझी अल्लाह जी वॾाई बयानु कंदा, अल्लाह जी तारीफ़ कंदा रह। उन खां बाद सूरह तूर जे अंदरि आहे वल्लज़ीन आमनू वत्तबअतहुम ज़ुर्रियतुहुम बिईमानिन अलहक़ना बिहिम ज़ुर्रियतहुम। अहले जन्नत त जन्नत में दाख़िल थियो, हिन जो अहलो अयाल बि जन्नत में आहे, पर जेकॾहिं बाज़ बुलंद मक़ाम ते आहिनि ऐं बाज़ हेठिएं दर्जे ते आहिनि, अल्लाह फरमाए थो असां उन्हनि खे पाण में मिलाए छॾींदासीं। मिलाईंदासूं कीअं? फरमाई उन्हनि जे सवाब में दर्जे में का घटिताई कान्हे। यानी ईअं न आहे जंहिंजो मथे दर्जो आहे उनखे हेठि कयो वञे, पंहिंजे औलाद सां मिलायो वञे, बल्कि पाण फरमाइनि था मुस्नद अहमद जी हदीस आहे युरफ़उल अबनाओ लिल आबाए इकरामन लिल आबा। जेकॾहिं वालिदैन मथे मक़ाम ते आहे, औलाद जन्नत में आहे, हेठिए मक़ाम ते आहे, त औलाद खे मथे आणे करे वालिदैन खे इज़त ॾींदे उन जे औलाद खे उन्हनि सां मथे मक़ाम में मिलायो। जेकॾहिं औलाद बुलंद मक़ाम ते आहे, वालिदैन घटि दर्जे ते आहिनि, फरमाए युरफ़उल आबाओ लिल अबनाए इकरामन लिल आबा लिल अबना। फरमाए वालिदैन खे हेठिएं दर्जे खां खणी करे मथे दर्जे ते पंहिंजे औलाद सां मिलायो वञिबो, औलाद खे इज़त ॾींदे, छो त उन्हनि बुलंद मक़ाम हासिल करे वियो। अहिड़े तरीक़े सां जन्नत जे अंदरि सभ खां बुलंद बाला मक़ाम बि आहे, सभ खां आख़िरी मक़ाम बि आहे। अल्लाह जो रसूल फरमायो सही बुखारी जी हदीस आहे मौज़िउ सौतिन फिल जन्नह ख़ैरुम मिन दुनिया व मा फ़ीहा। जन्नत जे अंदरि जेकॾहिं चहबक उछलाइण जेतिरी जॻह मिली वञे हली, त
त इहा दुनिया ऐं दुनिया में जेकी कुझु आहे उन सभ खां अफ़सल आहे। सही मुस्लिम जी हदीस आहे, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह खां सुवाल कयो त आहे रब, उहो शख़्स जेको जन्नत में सभ खां बुलंद मक़ाम ते हूंदो ऐं जंहिंखे जन्नत में सभ खां आख़िरी दर्जो मिलंदो, उनखे जन्नत में छा मिलंदो? पाण फरमाइनि था, अल्लाह ताला फरमायो, आहे मूसा, उहो शख़्स जंहिंखे जन्नत जो आख़िरी दर्जो मिलंदो। इहा हदीस आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बयानु थियल आहे, जंहिंजो तफ़सील इहो आहे त उहो आख़िरी जन्नती, पाण फरमाइनि था उनखे आउं बि सुञाणा थो, आख़िर में निकिरंदा आदू हुममा, अंगार थी चुका हूंदा। उन खां बाद आब हयात में उनखे दाख़िल कयो वञिबो त उन जा जिस्म, उन जे जिस्मनि ते निशान चहिरे जा ऐं इंसान जा ज़ाहिर थींदा। उन खां बाद उहो जहन्नम जे साम्हूं हूंदा, जहन्नम जी बाहि उन्हनि खे साड़े रही हूंदी। अल्लाह खे अर्ज़ु कंदा, ऐं रब्बा मुंहिंजे चहिरे खे जहन्नम खां फेरा। अल्लाह फरमाईंदो, ईअं त न आहे, जेकॾहिं तुंहिंजो इहो सुवालु क़बूल कयमि, वरी को ॿियो सुवालु कंदे चवंदो ला व रब्बिका, ऐं रब्बा तुंहिंजे रुबूबियत जो कसम आहे, तुंहिंजी उलूहियत जो कसम आहे, मुंहिंजो हिकु ई सुवालु आहे, मूंखे सिर्फ़ु हिन जे बाहि जे खां ॿिए तरफ़ फेरा। पाण फरमाइनि था, बाहि खां ॿिए तरफ़ फिरंदो, नेमतूं ॾिसंदो ऐं इहो सम्झंदो जेको इनाम मूं ते आहे एतिरो कंहिं ते बि न आहे। वरी जन्नत, वरी साम्हूं हिकु वणु ॾिसंदो, अल्लाह खे अर्ज़ु कंदो, ऐं रब्बा मूंखे हिन वण जे क़रीब पहुच, उन वण जी छांव हूंदी, उन में पाणी हूंदो, अर्ज़ु कंदो उन जे छांव खे इस्तेमालु करियां, पाणी खे इस्तेमालु करियां। अल्लाह वरी वाइदो यादि ॾियारी, तो वाइदो कोन कयो हो त हाणे ॿियो सुवालु कोन कंदसि। उते दुनियावी ज़िंदगी जो ज़िक्र कंदे अल्लाह फरमाईंदो, यब्न आदम मग़दर का, ऐं आदम जा औलाद, तूं केतिरो न गद्दार निकितइ, तूं केतिरो न गद्दार निकितइ। उहो शख़्स जंहिंखे अल्लाह बेपनाह नेमतूं अता कयूं, अल्लाह खे विसारे छॾे, इन खां वधीक गद्दार न हूंदो आहे। अल्लाह फरमाईंदो, केतिरो न गद्दार निकित। भला इहो सुवालु पूरो करियां, वरी त न कंदे, वरी कसम खणी करे चवंदो ॿियो को सुवालु न आहे। उन वण ताईं पहुचंदो, वरी जन्नत खे ॾिसंदो, वरी अर्ज़ु कंदो, ऐं रब्बा मूंखे जन्नत जे दरवाज़े ते पहुचाए। अल्लाह साॻी ॻाल्हि यादि ॾियारींदो, वरी ओसि ताईं पहुचाईंदो, हाणे अर्ज़ु कंदो, या रब्बे ला तजअलनी मिन अश्का ख़ल्क़िक, ऐं रब्बा मूंखे पंहिंजे मख़लूक मां बदतरीन मख़लूक न बनाए, मूंखे पंहिंजी जन्नत में दाख़िल कर। अल्लाह फरमाईंदो, वञ जन्नत में दाख़िल थी। हीअ अर्ज़ु कंदो, ऐं रब्बा सभु इंसान पंहिंजी जन्नत वठी चुका, आउं कीअं दाख़िल थियां, मुंहिंजे लाइ छा आहे? अल्लाह फरमाईंदो, अलक रज़ीता, छा तूं इन ॻाल्हि ते राज़ी आहीं? तुंहिंजे लाइ जन्नत मिसल मुलूक दुनिया, दुनिया जे हिकु वॾे बादशाह जे बादशाहत जे मिसल तोखे जन्नत मिले, इन ते राज़ी आहीं? जवाबु ॾींदो, ऐं रब्बा राज़ी आहे। वरी अल्लाह फरमाईंदो, छा तूं इन ॻाल्हि ते राज़ी आहीं तुंहिंजे लाइ दुनिया जूं 3 वॾियूं बादशाहतूं उन जे मिसल जन्नत हुजे? चवंदो, रब राज़ी आहे। अल्लाह फरमाईंदो, वञ इहे दुनिया जूं 3 वॾियूं बादशाहतूं ऐं उन्हनि जे ॾहूण बराबरि तुंहिंजे लाइ जन्नत आहे। वलक फीहा मा तश्तहील अनफुस व तलज़्ज़ुल आयुन, ऐं जेकी तुंहिंजो नफ़्स चाहींदो, जंहिंसां तुंहिंजी अखि थधी थींदी, उहा हर नेमत मिलंदी। पंहिंजी जन्नत में दाख़िली थींदो, हिकु अज़ीम हूर ईंदी, ॾिसी करे चवंदो, तूं छा आहीं? उहा जवाबु ॾींदी, मूंखे अल्लाह तुंहिंजे लाइ पैदा कयो, तोखे मुंहिंजे लाइ पैदा कयो। उन वक़्तु इहे अल्फाज़ चवंदो त जेको इनाम, जेको एज़ाज़ अल्लाह मूंखे अता कयो आहे, अल्लाह पंहिंजे मख़लूक मंझां कंहिंखे बि इहो अता न आहे। इहो आख़िरी खां आख़िरी माण्हू जो दर्जो आहे ऐं सभ खां आली दर्जे वारा। अल्लाह फरमाए थो, ऐं मूसा मूं उन्हनि जे लाइ उहा नेमत तयारु कई आहे, इहे मुंहिंजा उहे बाना हूंदा, सदकू वादी, जिन मुंहिंजे वाइदे खे सचो कयो, मूं ते ग़ैब ते ईमान आंदो, आदत तोले इबाद सालिहीन, मूं पंहिंजे अहिड़नि नेक बाननि जे लाइ अहिड़ी नेमत तयारु कई आहे, माला ऐनुन रात वला ओज़ुनुन समियत वला ख़तर अला क़ल्बि बशर, अहिड़ी नेमत जंहिंखे कंहिं अखि ॾिठो ई न, अहिड़ियूं नेमतूं जिन खे कंहिं कन ॿुधो ई न, अहिड़ियूं नेमतूं जिन जे बारे में कंहिं बशर जो दिलि
तसव्वुर भी नथो करे सघे अहिड़ियूं नेमतूं मूं तयारु कयूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अहले जन्नत जे लाइ ऐलान थींदो, ऐं जन्नतियो इन लकुम अन तसिहु फला तस्कुमु अबदा, तव्हां हमेशह सही रहंदो, कॾहिं तव्हांखे बीमारी लाइक़ न थी। इन लकुम अन तहयू फला तमूतु अबदा, हमेशह ज़िंदा रहंदो, कॾहिं मौत न ईंदो। इन लकुम अन तशुबु फला तहरुमु अबदा, हमेशह जवान रहंदो, कॾहिं पोड़ा न थींदो। इन लकुम अन तुनइमु फला तुबइसु अबदा, हमेशह जो हमेशह इन नेमतुनि में रहंदो, कॾहिं बि का नेमत तव्हां खां खसबी। अहिड़े तरीक़े सां जन्नत जूं बेपनाह नेमतूं आहिनि। हिकु आख़िरी अज़ीम नेमत बयानु करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदसि। पाण फरमाइनि था, मुस्नद अहमद जी हदीस आहे, जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा हलिया, हिसाब किताब फाइनल थी वेंदी। हिसाब किताब को हिकु ॿ ॾींहं जी ॻाल्हि न आहे, हफ़्ते जा महीने जी ॻाल्हि न आहे, साल जी ॻाल्हि न आहे, 50,000 सालनि ताईं हिसाब किताब हलंदो रहे। ईअं सम्झो जॾहिं खां दुनिया शुरू थी आहे, जेसि ताईं दुनिया ख़तमु थींदी, क़यामत जो ॾींहुं हिकिड़ो एतिरी मंज़िल जो ॾींहुं। हिसाब किताब फाइनल थियण खां बाद पाण फरमाइनि था, जन्नत जे मिसिल अल्लाह हिकु वादी तयारु कंदो, जेका जन्नत जेतिरी हूंदी, उन वादीअ जे अंदरि हर क़िस्म जी महक, हर क़िस्म जा गुल, हर क़िस्म जूं नेमतूं तयारु थी। उन खां बाद नूर जा मिंबर रखिया वञिबा, जिन ते अल्लाह जा अंबिया ऐं रसूल उन ते वेहंदा। उन खां बाद सोन जा मिंबर रखिया वञिबा, जिन ते अल्लाह जा नेकबाना, सालिहीन, शुहदा, उलमा ऐं अल्लाह जा नेकबाना उन्हनि मिंबरनि ते वेहंदा। उन खां बाद बाक़ी जेके बि अहले जन्नत आहिनि, उन वादीअ जे अंदरि सभु जा सभु शरीक थींदा, जमे थी वेंदा हलिया। उन खां बाद अल्लाह तबारक ताला फरमाईंदो, सलूनी, तव्हां मूंखां सुवाल करियो। अहले जन्नत अल्लाह खे अर्ज़ कंदा, या रब्बे नसअलुका रिज़ाका, ऐं अल्लाह असां तुंहिंजी रज़ामंदी चाहियूं। छो त अल्लाह जी रज़ामंदी दुनिया बल्कि जन्नत जे हर नेमत खां वॾी आहे। इंसान जेकी कुझु अमल करे दुनिया जे अंदरि कंहिं ॿी नियत सां न, इन नियत सां त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी। अल्लाह जी रज़ामंदी जहिड़ी नेमत का ॿी नेमत न आहे। अर्ज़ कंदा, ऐं रब्बा असां तोखां तुंहिंजी रज़ामंदी जो सुवाल करियूं। अल्लाह फरमाईंदो, रज़ीतु लकुम अर्ज़न, आउं तव्हां ते राज़ी थी चुकसि, अहिड़ो राज़ी उहिल्लुकुम दारी, मूं पंहिंजे घर जे अंदरि तव्हांखे दाख़िल करे छॾियो, यानी तव्हां ते राज़ी थियसि, तॾहिं मूं तव्हांखे जन्नत में दाख़िल कयो आहे। सलूनी, मूंखां को ॿियो सुवाल करियो। पाण फरमाइनि था, अहले जन्नत गॾिजी करे वरी इहो ई अर्ज़ु कंदा, त रब्बा नसअलुका रिज़वानका, असां तोखां तुंहिंजी रज़ामंदी जो सुवाल करियूं। छो त अल्लाह जी रज़ामंदी ई सभ खां अज़ीम नेमत हूं। अल्लाह फरमाईंदो, आउं तव्हांखे राज़ी थी चुकसि। अल यौम उक्रिमुकुम बिकरामतिन हिय अकबर मिन इंदिल्लाह, अॼु ॾींहुं आउं तव्हांखे हिकु अहिड़ी अज़ीम नेमत सां नवाज़ियां थो, जेका सभिनी नेमतनि खां मथे आहे। उन खां बाद अल्लाह ताला कहिड़ी नेमत अता कंदो? क़ुरान करीम चए थो, यौम युक्शफु अन साकिन, उन ॾींहं खे यादि करियो जंहिं ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजी पिंडली मुबारक तां पर्दो हटाईंदो। मोमिन पहिरीं पंहिंजे रब जे पिंडलीअ जो दीदार कंदा ऐं सजदे में किरी पवंदा। उन खां बाद अल्लाह पंहिंजी ज़ात जी ज़ियारत कराईंदो, दीदार कराईंदो। इहा ख़ुशी, इहा नेमत जन्नत जे तमामु नेमतनि खां अफ़सल। ताज़ी साथियो, हीउ उहो बाबरकत महीनो आहे जेको सम्झो था जन्नत जे हासिल करण जो हिकु मौसम आहे, जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो, फ़ुतिहत अबवाबुल जन्ना, रमज़ानुल मुबारक जे महीने में जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञनि था। अल्लाह जे तरफ़ खां हर राति ऐलान थिए थो, या बाग़ियल ख़ैर अक़बिल, या बाग़िय शर्र अक़सिर, ऐं नेकियुनि जा मुतलाशी अॻियां वध, ऐं बुराइयुनि जा मुतलाशी पाण खे रोके वठ। अल्लाह क़ुरान करीम में ईअं कोन फरमायो आहे त जन्नत खे हासिल करियो, जन्नत खे घुरो, बल्कि अल्लाह फरमायो, सारे ऊ डोड़ूं पायो, सारे ऊ इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम व जन्ना अर्ज़ुहा का अर्ज़ि समाए वल अर्ज़। अहिड़ी जन्नत खे हासिल करण जे लाइ हिक ॿिए खां अगराई करियो,
जंहिंजी वेकर आसमाननि ऐं ज़मीन जे वेकर जे मिसिल आहे। फल्यतनाफ़सिल मुतनाफ़िसून, घुर्जे त मुक़ाबिलो करण वारा हिक ॿिए खां वधी करे मुक़ाबिलो कनि अहिड़ी जन्नत खे हासिल करण जो, त इहो बाबरकत महीनो आहे जंहिंजो हर लम्हा अल्लाह जे तरफ़ खां रहमत आहे, अज़ीम नेमत आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु इफ़्तारी जे टाइम दुआ घुरो, इफ़्तारी जे टाइम त दुआ घुरणी आहे, छो त हदीस में अचे थो मोमिन जे लाइ, रोज़ेदार जे लाइ ॿ ख़ुशियूं आहे। हिकु ख़ुशी जंहिं वक़्तु इफ़्तार करे थो, इफ़्तार जे वक़्तु मोहन जी जेका बू हूंदी आहे, ख़ुशबू हूंदी आहे, अल्लाह खे कस्तूरी खां वधीक महबूब हूंदी आहे। उन वक़्तु मोमिन सॼो ॾींहुं अल्लाह जे हुक्म ते अमल कंदे रोज़ो रखी करे इफ़्तारी जे लाइ वेह थो,